अस्सलाम वालेकुम। उम्मीद त सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं तव्हां सभिनी खे मालूम आहे, अॼुकल्ह हिकु वीडियो घणी वायरल थियल आहे जंहिंमें सिंध जेको मशहूरु अदीब लेखक अमर जलील साहिबु ख़ुदा जे मुतालिक़ गुफ़्तगू करे रहियो आहे। मूंखे हिते अमर जलील साहिब जी हुन गुफ़्तगू जे बारे में को कमेंट या को तबसरो करणु मक़सूद ऐं मतलूब न आहे। मां सिर्फ़ु एतिरो चवणु चाहींदुसि, इन जे बारे में उमूमन ॿ रवैया असांखे ॾिसण में अचनि पिया। हिकिड़ा उहे माण्हू जेके इन वीडियो खे मुकमल ॿुधण खां बिना इन जे अॻु पुठि पस मंज़र पेश मंज़र खे ॼाणण खां बिना इन ते तबसरा करे रहिया आहिनि। हिकिड़ा उहे माण्हू जेके साॻियो ई रवैयो मनफ़ियत में अपनाइनि था ऐं हिकिड़ा मुस्बत में। सवाल इहो आहे, अमर जलील जेको कुझु बि चयो, छा इहो रवैयो जो के माण्हूअ खे बग़ैर ॿुधे बग़ैर सम्झे उन ते तबसरो करणु, छा इहो को बहितर रवैयो आहे? कमेंट में पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा त इन सॼे मामले जे बारे में तव्हां कीअं था सोचो, तव्हां छा पिया ॾिसो। पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदा। महिरबानी।